ख़त्म करण लाइ सराहता कदम खणण ऐं कैप्टिव पावर प्लांट्स के मक़ामी गैस जी फ़राहमी बंदि करण जी बि घुर। IMF जो चवणु आहे त हुकूमती शोबे में 4 वॾनि प्लांट्स खे मुकमल तौरु हलाए FBR में डिजिटलाइज़ेशन वारो अमल तेज़ी सां मुकमल कयो वञे। हुकूमत पारां बिजली ऐं गैस जा गर्दिशी कर्ज़ मंझमंद रखण जी ख़ातिरी, टैक्स उगाड़ी वधाइण लाइ अमली बदिरां टेक्नोलॉजी जो इस्तेमालु वधाइण ते इतफ़ाक़, IMF खे हलंदड़ माली साल जो टैक्स हदफ़ हासिल करे ॾेखारण जी ख़ातिरी। सनअती तरक़ीअ लाइ तरजीही बुनियादनि ते क़दम खयां वञनि, वक़्तु विञाइण बदिरां मुआशी इस्तेहकाम लाइ जल्द मंसूबनि ते अमल शुरू कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायत मईशत बाबति सदायल इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त नुक़सान पहुचाईंदड़ इदारनि जी तरजीही बुनियादनि ते निष्कारी कई वेंदी, हुकूमती ख़र्च घटाया वेंदा, ग़रीब आवाम जो पैसो ज़ाया थियणु न ॾिबो। संदसि चवणु आहे त ज़रई शोबे में बि जिदत हाणे ईंदड़ 5 सालनि दौरान मईशत खे मज़बूत कयो वेंदो। क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जा मेंबर बणिजण खां पोइ छॾियल सीट सेनेट जी 6 सीटुनि ते नंढी चूंड। पीपल्स पार्टी 4, मुस्लिम लीग नून ऐं JUI हिकु सीट खटे वरिती। क़ौमी असेंबली में इस्लामाबाद जी हिकु सीट ते यूसुफ रज़ा गिलानी 204 वोट खणी सोभ माणी। सिंध असेंबलीअ जे 2 सीटुनि ते पीपल्स पार्टी जा असलम अबड़ो ऐं जाम सैफुल्ला धारे जो कामयाब। बलूचिस्तान जे 3 सीटुनि ते पीपल्स पार्टी जो मीर अब्दुल कुद्दूस बिज़न जो, नून लीग जो मीर दोस्तैन डोमकी ऐं JUI जो अब्दुल शकूर सेनेटर चूंडिजी विया। सेनेट इलेक्शन में मजमूई तौरु 301 वोट कास्ट थिया, जिन मां 9 मेंबरनि जा वोट रद्द करार। पीपल्स पार्टी जा उम्मीदवार सेनेट चूंडुनि में अक्सरियत सां कामयाब थिया आहिनि। सेनेट जी ईंदड़ चूंडुनि में बि पीपल्स पार्टी अक्सरियत सां कामयाबी माणींदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं मीडिया सां ॻाल्हियूं। मंशियात हिकु लानत आहे जंहिंजे ख़ात्मे लाइ जल्द कार्रवाई कंदासीं। क्रैक डाउन करे तालीमी इदारनि मां मंशियात जो ख़ात्मो आंदो वेंदो। पीपल्स पार्टी ग्रीन बसूं कराची में हलायूं, जल्द नवां रूट बि शुरू कंदासीं। विज़ारतूं ॾियण वारे वज़ीर जो इख्तियार आहे, इतलात खाते बाबति फ़ैसिलो वॾो वज़ीर ई कंदो। सिंध जे सख़्त एहतजाज खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इरसा चेयरमैन ज़फ़र महमूद जी मुक़ररीअ वारो नोटिफिकेशन वापसि वठी छॾियो। वज़ीर आज़म हाउस मूजिबि नए इरसा चेयरमैन जी मुक़ररी वारो अमल रोकियो वियो आहे। वज़ीर आज़म इरसा चेयरमैन जी मुक़ररी जे मामले ते सिंध जो ख़दशनि जो नोटिस वरितो ऐं हू वॾे वज़ीर सां राब्ते दौरान ज़फ़र महमूद जी इरसा चेयरमैन तौरु मुक़ररीअ वारो नोटिफिकेशन वापसि वठण जी ख़ातिरी कराई हुई। सदर असफल ज़रदारी जो चीनी हममनसब शी जिनपिंग खे ख़त सदर बणिजण ते वाधायूं ॾियण ते संदसि थोरा मञिया। असफल ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन रुॻो दोस्त न पर ॿाहिरि मुल्क आहिनि। तारीख़ ॿिन्ही मुल्कनि खे अनोखे रिश्ते में सुल्हाड़े रखियो आहे। चीन सां सदाबहार भाईवारी मज़बूत बणाइण लाइ पुरज़म आहियूं। सिंध हुकूमत जो एक्साइज़ खाते जो नारकोटिक्स कंट्रोल यूनिट मुकमल फ़ाल करण जो फ़ैसिलो। ईंदड़ हफ़्ते खां मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन कयो वेंदो। गाॾियुनि जी रिन्यूअल एक्साइज़ ड्यूटी जी अदायगी सां मशरूत करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो DG एक्साइज़ ऑफिस जो दौरो। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त एक्साइज़ खाते जे नारकोटिक्स कंट्रोल यूनिट खे मुकमल तौरु फ़ाल करे कथ बांधो वञे। मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे हर क़िस्म जी मंशियात जो ख़ात्मो यकीनी बणायो वञे। ड्रगे क़द तौरु आलमी शोहरत माणींदड़ नसीर सुमरो साह में तकलीफ़ सबबि कराची जी इस्पताल में दाख़िल। सकाफ़त वारो सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार शाह नसीर सुमरे जी इयादत लाइ इस्पताल पहुतो। सूबाई वज़ीर सिहत मालूम करे खेसि माली मदद तौरु 2 लख रुपयनि जो चेक बि ॾिनो।